नाज़िम टंडो गुलाम हैदर में यंग वेलफेयर एसोसिएशन तरफा मच कचेरी की तकरीब मुनक़द कई वई। उन हवाले से ॾिसूं फयाज़ अली वरिया जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां इन वक्त मौजूद आहियूं टंडो गुलाम हैदर भरसा फाज़िल टाउन में, जिते यंग वेलफेयर एसोसिएशन की तरफा एक मच कचहरी मुनक़द कई वई है, जैमें शायर, सुगड़, फनकार वॾी तइदाद में मौजूद आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। जी जी मच कचारी में असांखे तमामु बहितरीन मज़ो आयो ऐं इहो चवणु बेकार आहे, चवंदा आहिनि सकाफ़त ख़तमु थी वई ऐं अॼु बि जेका असां कचारी मल्हाई इन में गुजारतूं ॾोर ॾस ऐं ॿिया बि इन में जेके सकाफ़त जे हवाले सां काफ़ी उहे बि शयूं ठहियूं हुयूं ऐं इहो चवणु ग़लति आहे सकाफ़त ख़तमु थी वई आहे। जेसिताईं असां सिंधी वेठा आहियूं असांजी सिसी में साह आहे तेसिताईं सकाफ़त मल्हाईंदासीं। जी असांजो अॼु जो प्रोग्राम यंग वेलफेयर एसोसिएशन टंडो मोहम्मद खान जे तरफ़ां मच कचहरी जो रिथल प्रोग्राम हो। असां मच कचहरी जो प्रोग्राम रखियोसीं ऐं उन खां पोइ नए साल जी इंट्रोडक्शन कराईसीं। असांजी हिकिड़ी फ़िलाई तंज़ीम आहे। फ़िलाई तंज़ीम माण्हुनि में असां जेको असां अॼु नए साल जे हिसाब सां माण्हुनि खे इंट्रोड्यूस कराईसीं त असांजी फ़िलाई तंज़ीम आहे। इहो ई माण्हुनि खे असां पैगाम ॾिनो ऐं मच कचहरी असां सिंधी सकाफ़त जेका हज़ारे साल खां थींदी अचे थी उहा बि असां माण्हुनि खे इंट्रोड्यूस कराई ॾेखारी। उन में खोड़ सारा फनकार हुआ, गुजारतनि वारा हुआ, पारखू हुआ, सुगड़ हुआ, जिन पंहिंजे फ़न जा मुज़ाहिरा कया ऐं मुंहिंजी उमेदु आहे त इंशा ताला ईअं हमेशह इहे मच कचहरियूं थींदियूं रहनि। न बासे का जेही तेही ज़ात जी जुम्बिश कान्हे जा मुसी हले सा जा जीव मिठो न करे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि हिन सिंध जे बारे में इहो ई चयो आहे, जेसिताईं को बि हिकु सिंधी ज़िंदा आहे तेसिताईं इंशाअल्लाह हिन सिंध ऐं हिन सिंधी टोपी ऐं असांजूं हीअ मच कचहरियूं ही जेके असांजी सिंध जी सकाफ़त आहे इंशाअल्लाह ज़िंदा रहंदियूं, ज़िंदाबाद रहंदियूं।